जय झूलेलाल। नमस्ते 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 सभिनी सिंधियुनि खे दुनिया जे कुंड कुर्छ में जेके भी सिंधी जिते भी असांजा भावर आहिनि भेनर आहिनि सभिनी खे कवि मास्टर रांझन जे सवें जन्म जूं लखे लखे करोड़े करोड़े वाधायूं 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 वाधायूं। डैडी तव्हां त रांझन साहिब खे रूबरू ॾिठो हूंदो न, त कुझु ॿुधायो उन्हनि जे बारे में प्लीज़। वाह, माण्हू सभई न सुहिणा पखी मिड़ई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी, जंहिंखे ॾिसंदे ई दिलि गदगद थिए। वाकई अहिड़ी शख़्सियत सां मुंहिंजी हीअं रूबरू ॾेठ वेठ थी। भले हू मूंखे न सुञाणंदो पर सॼी दुनिया हुनखे सुञाणे, उनमें हिकिड़ो मां बंदो बि हुनखे सुञाणंदुमि। त हुनजी जज़्बात जेका आहे, जेका गीतनि में अची चुकी आहे, जंहिंमें मोहबत बि आहे, त बंदगी बि आहे, राग बि आहे, सभु जेके आहिनि इंसान जूं जेके नसुनि में जेका हरकत थिए थी मोहबत जी, उहा सॼी हुन पंहिंजे कविताउनि में जेका आहे सा ज़ाहिर कई आहे। हुन सां मुलाक़ात मुंहिंजी किथे थिए थी। मां सीता सिंधु भवन में वियुमि त ॾिठुमि त हाल खचाखच भरियो पियो आहे ऐं स्टेज ते पाण अकेले सा ज़िंदड़ हुया, पर हिकिड़े अकेले ई जेको आहे वेही करे नॉन स्टॉप अहिड़ी धूम पई मचाई जो न सिर्फ़ु माण्हू ताड़ियूं पिया हलाइनि खिलनि पिया, पर उथी करे ॼण सभु भॻत बणिजी विया, अहिड़े पिया नचनि। भई केरु आहे? ॾिठुमि त मुंहिंजे ई गांव जो, मुंहिंजे उल्हासनगर जो कलाकार आहे जेको हीअं मौज वेठो मचाए। वाह वाह। तंहिंखां पोइ त ख़बर पई त जेको आहे सो हुन जा कलाम एॾा मशहूरु थिया, पंजवाणी पाण ॻाए करे सॼी दुनिया में जेको आहे उहे कलाम मशहूरु कया। तंहिंखां पोइ असां बि ॻाइण लॻासीं जॾहिं असांजी पार्टी ठही राज। हाँ, जिते भी वेंदा हुआसीं उते फरमाइश थींदी हुई, ख़ासि करे टे कलाम आहिनि, गीत आहिनि जेके बार बार असांखे पब्लिक मां डिमांड ईंदी हुई, जीअं की आहे मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, ऐं अलाह जे छामे राज़ी आहे, आहीं महिरबान साईं। मिलियो ॾस आहे। असां खां बि ॻाराइनि ऐं पाण बि ॻाइनि, पर न सिर्फ़ु एतिरो, पर हिकु दफ़ो दादर स्टेशन ते मुंहिंजो लेट नाइट वञणु थियो। हिननि खे बि गाॾी पकड़ी पंहिंजी संगत सां टोले सां गॾु उते वेठा हुआ। उते जेको आहे जेसिताईं गाॾी अचे तेसिताईं हू दुकड़ बाजा खुली विया, बाजो बाजो, एॾी संगत मां भई छा थियो आहे। ॾिठुमि त वाह, उहो ई रांझन जेको उते स्टेज ते वेठो ॻाए, हिते पट ते जेसिताईं गाॾी अचे तेसिताईं क्या बात है। उते ई जेको आहे सो भले गाॾी कंहिंजी मिस थी वई, कुझु बि कंहिंखे परवाह कान, पर उहा मौज जेका आहे मूं अखियुनि सां ॾिठी। तंहिंखां पोइ मुंहिंजी नौकिरी न्यूरा स्कूल में हिकु दफ़ो ॾिठुमि त मां पंहिंजी क्लास में वेठुमि त ताड़ियुनि जा आवाज़, तंहिंखां सवाइ टहकनि जा आवाज़। मूं सोचियो छा थियो आहे, ड्रामा हलाए हेठि वञा त ॾिसां क्या बात है। उहे मुंहिंजो प्यारो रांझो, मुंहिंजो रांझन स्टेज ते वेठो आहे, ॿारनि जे लेवल ते ॻाल्हाए त खिलाए वेठो जोक्स, ऐं वॾनि जे लेवल ते ॻाल्हाए त धर्म पत्नी जे हे जोक्स में अहिड़ी बहारी वठाई जो मुंहिंजी दिलि गदि थी त मां त हुनजो बिल्कुलु शाइक़ु थी वियुमि। तंहिंखां पोइ कोशिशि कईसीं त जेके बि राग असांखे हथु अचनि से, जीअं त हाणे हुनजो गुटको निकितल आहे, राग सां रिझाए। जीअं कंवर बि चयो त बाबा रिझाइणो अथई त राग सां रिझाए, कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, पर हिन रब खे बि रिझायो। ऐं जेको आहे बंदनि सां बि मोहबत पई हुनजे। घणो करे तो त केतिरा गीत ॻाया आहिनि, त हुन मज़ाहिया बि ॻाया आहिनि, टोक जा बि ॻाया आहिनि, झूलण जा बि ॻाया आहिनि, सभु गीत जेके ॻाए करे ऐं मुल्क खे बहारी वठाई। पर वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो पहिरें नंबर में ॾिठुमि त हिन जो हिकिड़ो दुकानु आहे जिते ॿार वेठा जेके आहिनि से ख़रीदारी कनि, कंहिंखे चूड़ियूं खपनि, कंहिंखे बिंदी खपे, कंहिंखे इहो दीदार मां बि दीदार भागनि वारो आहे तूं, मूं वांगुरु आहे। मां त भाग्यशाली आहियां जो रांझन खे हीअं रूबरू ॾिठो ऐं ॿुधो आहे। अहिड़े हे उहा बहारी, उहा लस्त कंहिंखां कीअं न विसरंदी जेका मूं पाती आहे। ऐं इहा बि हिकिड़ी बंदगी आहे दुनिया में ख़ल्क़ ख़िदमत खां, दुनिया में ख़ल्क़ ख़िदमत खां न आहे बंदगी बहितर। तंहिंजे करे हू जेको बंदगी कयो उहा राग विरहाइण जो ऐं प्यार जो जेको आहे वहकिरो ॾेई करे सभिनी खे आनंद ॾेई वियो। अहिड़े क्या बात है। मोहब्बत की दुनिया में सब कुछ सही है, मोहब्बत की दुनिया में सब कुछ सही है, और मोहब्बत नहीं है तो कुछ भी नहीं है। क्या बात है। अहिड़े मोहब्बत वारे माण्हू ॿ टे सिटूं राज ॻाए त ॿाहिरि अची वञे। क्या बात है। अचो मिली करे सभु ॻायूं। स्वीकार कंदा संगत।
अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया, कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया, ओ बाज़ीगर जी बाज़िया, ओ बाज़ीगर जी बाज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। आहे मेहरबान साईं मिलियो दस आहे, आहे मेहरबान साईं मिलियो दस आहे। ओ तुझी थोड़ी रहमत, तुझी थोड़ी रहमत, वॾो वस आहे, वॾो वस आहे। आहे मेहरबान साईं मिलियो दस आहे, आहे मेहरबान साईं मिलियो दस आहे। ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, पलो पाया थे मां जिंद पीर ते, बासु बास्या थे मां जिंद पीर ते, पलो पाया थे मां जिंद पीर ते, गुल चाड़िया थे मां तस्वीर ते। मुझे हिकिड़ो नंढड़ो ॿ टे सिटूं मूं लिखियूं रांझनि ते। रांझनि रांझनि पई पुकारियां, रांझनि रांझनि पई पुकारियां, रांझनि मुंहिंजो किथे संगीता खे ॾाढो वणंदो आहे। अड़े हू त वसे जिते किथे हर कंहिं दिलि में पियो वसे। उल्हासनगर में बि हुननि पंहिंजो हिकिड़ो ॾाढो सुहिणो हाल रांझनि भवन ठाहे करे ऐं जेको आहे सो हर महीने हू प्रोग्राम कनि था। शाबाश आहे मोहन खे, शाबाश आहे संगीता खे। जो मुंहिंजे हिसाब सां इहा कलाकारनि जी लॉन्च पैड आहे। बिल्कुलु उन जीअं सीता सिंधु भवन बॉम्बे में आहे, तीअं उल्हासनगर जो लॉन्च पैड जेका उहो मास्टर रांझनि सिंधु भवन आहे। त जंहिंखे बि सुठो कलाकार बणिजणो आहे, जंहिंखे बि दुनिया घुमणी आहे, उहो हिन आस्थान ते ज़रूरु अची हाज़िरी लॻाए त हुनजो बि भाग खुले। अहिड़ो मुश्किल सां कोई सिंधी कलाकार या नान सिंधी कलाकार हूंदो जंहिं अची करे उते नमस्कार न कयो हूंदो ऐं पंहिंजो भाग न ठाहियो हूंदो ऐं पलव पायां थी मां जिंद पीर ते, पलव पाए पंहिंजा भाग सिंधियुनि न ठाहिया हूंदा। वाह साईं वाह। आयो लाल हिकु दफ़ो वरी वाधायूं। हा भई लख लख वाधायूं असांजे सिंधियुनि खे ऐं रांझनि जे परिवार खे। शर ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हुनजा ॿुधंदड़ ऐं गीत जेके आहिनि से पंहिंजा ॻाए करे संगत खे ॿुधाए करे रिझायो पंहिंजे घर वारनि खे ऐं पंहिंजनि सिंधियुनि खे ऐं पंहिंजे रब खे। कंवर बि चयो कीअं रिझायां, राग सां रिझाए प्यारा, राग सां रिझाए। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ई पार, सिंधी सदाई बाग बहार। ख़ुशि हुजो, महिरबानी, थैंक यू। धन्यवाद। मां राज जुरियानी, किशन जुरियानी, तव्हांजा शुक्रगुज़ार। धन्यवाद।